ब्यूरो चीफ सखर सैयद नईम हैदर शाह रोहिड़ी वेझो गुल हसन शाह जे स्टाफ भरिसां रहंदड़ पीनो फ़क़ीरनि जे घर बासरनि जो हमिलो डंडा हणी हिकु ॼणे खे ज़ख़्मी करे छॾियो। ज़ख़्मी जी अमर जो बासरनि ख़िलाफ़ एहतजाज। तफ़सील मूजिबि रोहिड़ी वेझो गुल हसन शाह जे स्टाफ भरिसां रहंदड़ पीनो फ़क़ीरनि जे घर ते ॾेती लेती जे मामले तां महर बिरादरी जे बासरनि हमलो करे परवेज़ अली पुट शौकत कल्होड़ो खे डंडा हणी सख़्त ज़ख़्मी करे विधो, जंहिंखे तालका अस्पताल रोहिड़ी में दाख़िल कयो वियो आहे। ज़ख़्मी जी अमर ऐं भेण ज़ख़्मी नौजवान सां गॾिजी बासरनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कंदे पिटूं ऐं पाराता ॾींदे चयो आहे त असांजे घर जो कमाइण वारो अकेलो नौजवान आहे, जंहिंखे महर बिरादरी जे माण्हुनि नाहक़ ज़ख़्मी करे असां सां वॾो ज़ुल्म कयो आहे। मुज़ाहिरीन DIG सखर ऐं SSP सखर खां मुतालबो कयो आहे त बासर जवाबदारनि खे गिरफ़्तार करे सख़्त सज़ा ॾेई इंसाफ़ कयो वञे। न्यूज़ सिंध एक्सप्रेस न्यूज़।